पीपल्स पार्टी अखबार मंसूर वसाण जो चमड़ा हेतु बे अफगान बस्ती ते कब्ज़ो थियण न ॾींदा, लीगल तरीक़े सां सिंधियुनि खे आबाद कंदा। संदसि चवणोत पीपल्स पार्टी हर दौर में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी हिफ़ाज़त कई आहे। मंसूर वसाण जो चवणोत पीठे पाणी जे लाइ 4 महीना तमामु घणा ॾुखिया आहिनि। संदसि चवणोत पाकिस्तान दाइम ऐं क़ाइम रहंदो, अफगानिस्तान मां मुल्क खे को ख़तरो नाहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। पीपल्स पार्टी अखबार मंसूर हुसैन वसाण जो चमड़ा हेतु बे अफगान बस्ती ते कब्ज़ो थियण न ॾींदा, लीगल तरीक़े सां सिंधियुनि खे आबाद कंदा। संदसि चमहोत पीपल्स पार्टी हर दौर में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी हिफ़ाज़त कई आहे। मंसूर वसाण जो चमड़ा हेतु पीठे पाणी जे लाइ 4 महीना तमामु घणा ॾुखिया आहिनि। संदसि चमहोत पाकिस्तान दाइम ऐं क़ाइम रहंदो, अफगानिस्तान मां मुल्क खे को ख़तरो नाहे। पीपल्स पार्टी अखबार मंसूर वसाण जो चमड़ा हेतु बे अफगान बस्ती ते कब्ज़ो थियण न ॾींदा, लीगल तरीक़े सां सिंधियुनि खे आबाद कंदा। संदसि चमहोत पीपल्स पार्टी हर दौर में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी हिफ़ाज़त कई आहे। मंसूर वसाण जो चमहोत पीठे पाणी जे लाइ 4 महीना तमामु घणा ॾुखिया आहिनि। संदसि चमहोत पाकिस्तान दाइम ऐं क़ाइम रहंदो, अफगानिस्तान मां मुल्क खे को ख़तरो नाहे। पीपल्स पार्टी अखबार मंसूर वसाण जो चमड़ा हेतु बे अफगान बस्ती ते कब्ज़ो थियण न ॾींदा, लीगल तरीक़े सां सिंधियुनि खे आबाद कंदा। तफ़सील मालूम कंदासीं हाकिम भट्टी खां। जी हाकिम, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल आगे बुधाइंदो रहां त पीपल्स पार्टी जो सुधारी भगवान मंजूर सिंह वसाण फकीराबाद जा जेके दौरा कया आहिनि उन में मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त अफगान बस्तियूं जेके ख़ाली थियूं आहिनि हुते सिंधी माण्हुनि जो हक़ आहे, सिंध कराची आहे ऐं उन्हनि खे लीगल तरीक़े सां हुते राय वेंदो ऐं कंहिं माण्हू खे कब्ज़े करण जी कोशिशि जंहिं कई त हुनखे नाकाम रहंदे, कब्ज़ो करणु कंहिंखे बि न ॾींदासीं ऐं सिंध सिंधियुनि जी आहे ऐं रहंदी ऐं असां पूरे मुल्क खे बचाइण लाइ जेको पीपल्स पार्टी जो अहम किरदारु आहे उहो रहंदो ऐं पाकिस्तान असांजो हुकूक आहे। हिन वधीक चवणो त इमरान खान लाइ जेके ही 2-3 महीना बि ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं हुन ॾुखियाईनि में गुज़रणो पवंदो ऐं हुन चयो त अफगान पाकिस्तान जो जेको मामिलो हले थो पियो, पाकिस्तान जी फतेह थींदी हुन हमेशह हर तरह सां जेको आहे पंहिंजी जेको आहे हिफ़ाज़त कई आहे, असांखे पंहिंजी फ़ौज ते एतमाद आहे ऐं हुननि वधीक चयो त जेको फकीराबाद जो ड्रेनेज निज़ाम ख़तमु आहे उनखे हिकदमि जेको आहे बहाल करण लाइ जेको आहे उन हुते अमले खे चयो आहे 1 महीने जे अंदरि जेको आहे फकीराबाद जो ड्रेनेज निज़ाम बहितर थी वेंदो ऐं जल्द जेको आहे फकीराबाद खे हाई स्कूल जेको गर्ल्स जो हाई स्कूल आहे उहो ॾिनो वेंदो त जीअं न्याणी तालीम कराए सघनि। जी महिरबानी अवां जी हाकिम, आगाह करण लाइ।